छो त बाबा सिंध जो जेको नौजवान आहे तव्हां भला डिजो छा खाईंदा ॿियो त वरी कंहिं ग्रुप में जेकर वेंदासीं मिसाल मां किथे ज़ाहिर थियुसि त माना ईअं टाकुड़ो पइजी वेंदो चयो शबी बुर्फ़त अचे माना भॼ भॼा थी वेंदी आहे माना जीअं हो अलाह साईं जन्नत में हो जेको मेवो जेको हो न को कणिक जो दाणो अचनि को चवंदा सूफ़ वांगुरु को मेवो उहो ॾाॾे खे चई आदम खे त बाबा इहो हराम अथई उहो जन्नत वारो मेवो अलाह साईं हराम करार ॾिनो ऐं ॾाॾीअ खे झलियईं त बाबा इहो न खाइजांइ हाणे माना मां कंहिं हुन में ग्रुप में वञा नौजवान कुझु वेठा आहिनि सिंधी त भॼ भॼा पइजी वेंदा ॼण चवंदे त जन्नत वारो हराम मेवो अची वियो आहे वारो को बणाए वात में न पइजी बाबा इहो हरू सुर छा हलंदो वञेव त सिंध जे मसइलनि ते हिननि अचो मसइलनि ट्विटर जी ID ठाहियो ऐं मुख़्तलिफ़ हाणे त माना दुनिया गॾिजी वई आहे न इंडिया जा जेके आहिनि उन्हनि में वञो उते वञी सिंध जो केस रखो पोलाइट तरीक़े सां मुदलल तरीक़े सां त बाबा सिंधी क़ौम ग़ुलाम आहे असीं वेल में हूं या पंहिंजो पाण में ॻाल्हायो भला ज़रूरी थोरी आहे तव्हांखे को चइजे त हितां मां खीसे मां पिस्तौल कढी बंदूक त कोन थो ॾियांव त मां ऑन एयर थियां त तव्हांखे बंदूक कढूं तव्हां ठोकिजो वञी फलाणे खे ॻाल्हायो त सही न वॾेरनि जी बदमाशी ते ॻाल्हाए सघिजे थो बुनियाद परस्ती ते ॻाल्हाए सघिजे थो नसल परस्ती ते ॻाल्हाए सघिजे थो तालीम जी तबाही जेका उन ते ॻाल्हाए सघिजे थो वसीलनि जे फुरलुट ते ॻाल्हाए सघिजे थो दरिया जेको आहे असांजो अगवा करे खणी वियो आहे पंजाबी कब्ज़ो करे वेठो आहे हाणे मां कल्ह टियों ॾींहुं ॿुधो पियो त लाड़ जा माण्हू वरी साॻियो ईअं पिया मरनि जो ही या सकरनि ॾे पंहिंजे मुज़ाहिरा पिया कनि हारियुनि वटि पाणी कोन्हे जो उते माण्हू पंहिंजा 5 एकड़ 2 एकड़ ॿनी आबाद कनि यानी केरु कोन थो ॻाल्हाए इर्सा जी मीटिंग थी आहे उन में पंजाब जे नुमाइंदे चवनि था त हुन सिंधी जेको जुणे जो आहे उन किताब उछलियईं आहे मूं पढ़ियो मूं चयो त इहा अहम ॻाल्हि कान्हे का त हुन किताब उछले हयो मां चयो न जुणे जे मोचड़ो उछले हुनखे हयो या न हयो ॿीहर इर्सा जे मां सिंधी नुमाइंदे खे चवां थो त पंहिंजो हिकिड़ो थेले में हिकिड़ो जूतो खणी वञो बाटा जो वॾो जूतो हुजे 9 नंबर पंजाबी वेहनि ऐं हणी कढो माना दलील सां न सुधरंदव यानी सिंध जो पाणी तव्हां दरिया जेको आहे उते वेही डेम वेठा ठाहियो उते तव्हां केनाल वेठा खोलियो ऐं सिंध जो नुमाइंदो तव्हांखे रुॻो चए त बाबा ज़ुल्म छो था कयो तव्हां हुनखे किताब जेको आहे उछले ॿूथ में धाणो ऐं विड़ो था उलरूं था कयो सो बाबा जूणे जो ई केरु बि आई ॿीहर इहो जूतो खणी वञु उन्हनि मीटिंगुनि में जिते बि तव्हां वियो था सिंधी भली तव्हां पार्लियामेंट सियासत कयो था न वञी ॻाल्हायो जेके MNA MPA वियो था कहिड़ियूं कमेटियुनि में तव्हांखे वठि न ॾींदा पंजाबी मोचड़ो खणी असुलु हिननि खे ॾाढो कुटको कढो माना पोइ सोशल मीडिया ते अचो सो ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे इन सोशल मीडिया ते अचो था चे ॻाल्हायो उन में कोई बि कोन्हे को सियासी माण्हू बाबा जेके बि सियासी माण्हू आहिनि माना सनान ख़ान खे वठी अचो उनखां सुवाल जवाबु कयो डॉक्टर नियाज़ कालाणी खे वठी अचो भली ट्विटर ते वठी अचोसि फेसबुक ते जेको आहे वठो उन्हनि खे सुवाल कयो उनखे वठी अचो ऐं उते त कचहरी थी थिए ट्विटर ते त ॼण कचहरी थी थिए ॼण हिकिड़े क़िस्म जो इजलास थी थो वञे न 100 माण्हू 200 माण्हू 1000 माण्हू वेठ थी सघनि था मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू अचे वियो मां वेहां थो उन में भला सनान ख़ान अचे उन में डॉक्टर नियाज़ कालाणी अचे ख़ालिक जोणे जो साहिबु अचे रियाज़ चांडियो अचे नवाज़ ख़ान ज़ोहर अचे जेके बि माना सियासी क़ौमी कारकुन आहिनि असीं गॾिजी हिक ॿिए सां ॻाल्हायूं बि कोन था माना हाणे माना मूंसां नथा ॻाल्हायो त पाण में त ॻाल्हायो मुंहिंजो त खणी नालो थो अचे त वठी ईअं भॼो था कुकड़ ते मां करे पइजी वञे त भला मूं में भला कंडा लॻलनि जा मां बि तव्हां जहिड़ो माण्हू आहे तव्हां जहिड़ी ॻाल्हि थो कयां मां बि सिंधू देसी ॻाल्हि थो कयां न हींअर बि मुंहिंजे हथ हे ॾिसो हे पेन आहे पिस्तौल आहे कोन बंदूक का बि कान्हे का मूं वटि पोइ पेन खणंदुसि पोइ बि तव्हां मूंसां कोन ॻाल्हाईंदो न त पोइ इन जो मतिलबु छा थियो सो नौजवाननि खे मां चवां थो त बाबा जेसीं ताईं तव्हां सोशल मीडिया ते ट्विटर इन्हनि स्पेस में अची करे उन में इंडिया जा माण्हू वेठा आहिनि दुनिया जहान जा माण्हू वेठा आहिनि बलोच वेठा आहिनि पश्तून वेठा आहिनि सराइकी वेठा आहिनि कश्मीरी वेठा आहिनि सभु वेठा आहिनि उते तव्हां अचो पंहिंजो केस संजीदगीअ सां रखो त सिंध सां हे वेदनूं जेको आहे सो छन पियो इंसानी हक़नि जे मामले खे खणी सघूं था अकिलतुनि जे मसइले खे खणी सघूं था सो बाक़ी चर्चा कंदा वेठा हूंदा चर्चा खिल भोग ईअं ॼण त पोइ त यार एॾी भला एॾी जेकर गैर संजीदगी आहे त पोइ कॾहिं कॾहिं मूंखे शक थींदो आहे त भला असीं घणा संजीदा त कोन थिया आहियूं अञा
जो माण्हू पिया असांजा हिकु भेरे चर्चा कनि असीं हुनखे वठी छिके अचूं तव्हां सिंधु देश था ठाहे ॾियूं सो ॻाल्हि इहा त थोरा ॾाहा थियो संजीदा थियो क़ौमी तहरीक सां जुड़ो दानिश्वर शाइर अदीब वीचारनि जो साह पियो ईंदो त यार मन लाइव अचां थो त केरु ॿुधंदो बि कोन रिकॉर्डिंग थी वञे पियो इधर उधर हुतां हुतां करे थोरो को ॿुधंदा ॿुधो छो नथा ॿुधण ते बि तव्हांखे भला फांसी जी सज़ा त कान्हे न ॿुधो तनक़ीद कयो तजवीज़ूं ॾियो सलाहूं ॾियो असीं भला सियासी पार्टी आहे उनजी नुमाइंदगी था कयूं हिकिड़े मौक़ुफ़ जी नुमाइंदगी था कयूं उन्हनि खे जेको आहे तनक़ीद कयो अचे मूं ते मां नथो चाहियां तव्हां असांजी पार्टी में अचो बाबा मां तव्हां सिंध जे नौजवाननि खे दानिश्वरनि खे उस्तादनि खे वकीलनि खे चवां थो भला तनक़ीद त कयो न अचे मूं ते तव्हां जस्म में हीअ जस्म में कोताही आहे हीअ ख़राबी आहे हीअ खामी आहे भला ईअं अचे चओ दुश्मन ॿुधंदो त उहो बि सम्झंदो हिननि तनक़ीद कया उहो बि कुझु कोन चवंदो तनक़ीद जे मारिफत जुड़ो भला तजवीज़ नथा ॾियो जेकॾहिं हिमायत नथा कयो जेकॾहिं त तनक़ीद खणी अचो उहा बि अखियुनि ते बिल्कुलु मूंखे अखियुनि ते मुंहिंजी क़ौम मूं ते तनक़ीद कंदी इहो बि तवजो आहे न हिकिड़े क़िस्म जो सो मां तव्हां दोस्तनि खे इहो थो चवां त ट्विटर अकाउंट ठाहियो इन में का अरबी फारसी कान्हे का ट्विटर अकाउंट ठाहियो ऐं उन्हनि जे ज़रिए तव्हां जेको आहे सो जुड़ो दुनिया सां जुड़ी वञो हलिया सॼी दुनिया सां तव्हां जुड़ी वेंदो ॿुधंदो बि सही तव्हां हिंदुस्तान जो माण्हू दानिश्वर नौजवान छा थो बहस करे उनजी सोचण जी लेवल ऐं IQ छा आहे पंजाब जो दानिश्वर छा थो करे उन में ट्रिक कहिड़ी थो रखे माना फिराए तव्हांखे वरी पाकिस्तान जी ॻिचे में विझंदो माना तनक़ीद हाणे फ़ौज ते बि कंदा फ़ौज ते बि तनक़ीद कनि था हाणे उहो खणी क़ौमुनि सां सचा न आहिनि पर नवाज़ शरीफ़ जे करे बुग़्ज़ माविया ऐं चवंदा आहिनि हुब अली न त बुग़्ज़ माविया ई सही पर तनक़ीद कनि था फ़ौज ते पर बुनियादी सबबु बुराई ऐं ख़राबीअ जो बुनियादी सबबु ई पाकिस्तान आहे उन ते कोन ॻाल्हाईंदा सो इन हवाले सां मां नौजवाननि खे सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त सोशल मीडिया ते अचो डपु कढो पंहिंजे दिलि मां